मोरे में सेप्को जी गैर कानूनी लोड शेडिंग, वाधू बिल ऐं गरी रिश्वत तलब करण खिलाफ़ अॼु ॿिए ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सेप्को अख़्तियारियूं बिना जवाज़ असांजा 2 ट्रांसफार्मर लाहे विया आहिनि। संदन चवण हो त असां बार बार सेप्को अख़्तियारनि ॾे वञी थकिजी पिया आहियूं, पर तदारुक नथो कयो वञे। 15 ॾींहं खां लाइट न आहे, माण्हू सिरापा एहतजाज आहिनि, पर एक्शन हथे वठण जे लाइ बज़िद आहे। असां सम्झो त उहे इदारा FIA नेब किथे आहिनि, उन्हनि खे छो नथी इहा शइ नज़र अचे त हिकिड़ो एक्शन 17 ग्रेड ऑफिसर जेको आहे सो सॼे शहर खे यरगमाल कयो वेठो आहे। 3 ट्रांसफार्मर हिननि लाथा आहिनि, उन 2 ट्रांसफार्मर लाहण जे करे 2 ट्रांसफार्मर ॿिया बि सड़ी विया आहिनि। ऐं फ्रूट मंडी जो ट्रांसफार्म आहे जेको मुसलसिल 3 महीननि खां पोइ वठी सड़ियो पियो आहे। को बि ट्रांसफार्म सड़ियल ठाहे ॾियण लाइ तयारु न आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।